अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जो अॼु रिव्यू कंदासीं। अचण वारी एपिसोड ऐं जेकी ॿिए टे स्पेल जे बारे में भी काफ़ी सारियूं ख़बरूं तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको मंसूर खान जे लाइ वॾो मुसीबत पैदा थींदी वेंदी। हिकु त शाहनवाज़ खान उनखे जेको आहे नफ़रत करे थो, उनखे पसंदि नथो करे। ॿियो पुलिस उनखे पसंदि नथी करे, छाजे करे हू सिस्टम जे ख़िलाफ़ थी बीठो आहे। सिस्टम खे ठीकु करण जी कोशिशि करे रहियो आहे, लेकिन सिस्टम ताक़तवर आहे ऐं उहो मंसूर खान सां टकराइण जी कोशिशि करे रहियो आहे। जेका बि मंसूर खान जा शहदाई आहिनि, आहिस्ता आहिस्ता उन्हनि ते पुलिस ज़ुल्म कंदी रहंदी। जीअं हाणे पोइ क़िस्त में शहदाई खे खणी कुटको ॾेई वरी छॾे वई, अहिड़े हिसाब सां। ऐं मंसूर खान को न को हाणे एक्शन खणंदो ऐं पुलिस अञा वरी जेको आहे न एग्रेसिव थी करे मंसूर खान जे पोयां लॻंदी। ऐं ॿियो त हीअ सोढण वारनि जो फ़ैसिलो इहो बि छिक छिकां पियो हलंदो ऐं मुराद जीअं जेल खां निकिरंदो। ख़ासि करे जेको आहे ॾिसिजो तव्हां, मुराद पोइ मंसूर खान जो ई पासो वठंदो, शाहनवाज़ खां हिकु पासे थी वेंदो। शाहनवाज़ इहा कोशिशि करे थो त ॿई धुरियूं ककर रहज़न वारा जेका आहिनि मुराद वारा मुंहिंजे हेठां हुजनि, इन्हनि मां कोई बि जेको आहे हिननि ॾे न वञे मंसूर खान ॾे।